नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में ख़बर ॾींदालो। खैबर में सिंध की सुखड़ी तौर मनी वींदड़ अजरक जो कम कंदड़ मज़दूरनि पारां मालिकनि तरफ़ां कम जो सही नमूने उजरो न मिलण जी शिकायतूं कयूं वयूं। उन मौके ते अजरकूं ठाहींदड़ मज़दूरनि अब्दुल क़यूम सूमरो, उस्ताद मक़बूल हुसैन खोसो, बशीर अहमद लाखो, अब्दुल ख़ालिक सहतो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त असां सुबुह जो 8 वॻे खां वठी शाम जो 7 वॻे ताईं अजरकुनि जो कमु कंदा आहियूं। असांजे कम में महिनत घणी आहे ऐं उन कम जो उजरो वरी 300 रुपयनि खां वठी 500 रुपयनि ताईं मिले थो। अहिड़ी महांगाई जे दौर में 300-400 रुपयनि मां गुज़ारो करणु तमामु मुश्किल आहे। हुकूमत तरफ़ां बि अजरकुनि जी कारीगरनि खे का बि सब्सिडी नथी ॾिनी वञे। असां अजरकुनि जा कारीगर हुकूमत खे अपील था करियूं त असां मज़दूरनि जी माली मदद करे फ़का कशी खां बचायो वञे। इन हवाले सां वधीक ॿुधाए रहियो आहे खैबर मां अवामी न्यूज़ जी रिपोर्टर निसार अहमद शौक़ पंहिंजी इन रिपोर्ट में। खैबर लॻ ॻोठ मोली ॾिनो सहता में मौजूदु आहियूं, जिते हिते अजरकनि जो जेको कारोबार आहे, जेके कारखाना लॻा पिया। अचो त हिन तव्हांजे मज़दूरनि खां ऐं हिते जे मालिकनि खां वीचार वंडियो। पहिरीं जेको सो अजरक तमामु घणो त मसालो जेको आहे इंडिया जो उहो बि न पियो मिले। उन खां अलावा जेको हीअ अजरक जेकी आहे क़दीमी जेको आहे धंधो थी रहियो आहे, असांजो जो क़दीमी जेको आहे कारोबार आहे, उन हिसाब सां जेको सो असांखे जेको मुआवज़ो ऐं जेके उन जो जेको आहे न पियो मिले। ऐं अजरक जो जेकी महिनत आहे ऐं तक़रीबन 16 कमनि मां निकिरे थी, पर उन में मां जेको असांखे मुआवज़ो सही न पियो मिले। कमकार में असांखे 3-4 साल घर निकिरी सॼो ॾींहुं कमु करियो था। सुबुह 7 बजे खां 9 बजे तक जाम कमु थी वियो। मज़दूरी घटि असांजो आहे वधाए कमु मिलियो अॼु ताईं विकास तकरीबन 13 साल जी थी था, 14 साल ऐं कम में आया ऐं तकरीबन माना सुबुह जो 7 बजे खां लॻंदो शाम जो 6 बजे कम हलंदा। इन में 350-400 तारीख़ छॾाया थो, पर तारीख़ असांजी घटि आहे, महिनत जाम आहे। रोज़गार बसि या रोज़ एतिरी या खाऊं पीऊं पिया गुज़र थिए पियो, बाक़ी वधीक हिकिड़ो कमायूं तरक़ी थिए असांजी तरक़ी करियूं अॻिते वधण लाइ, उहा एतिरी मज़दूरी न आहे। यही धंधे में पिया हुन ॻाल्हि महिनत पिया करियूं, पेट जो गुज़र जेको आहे सो हिन दौर में हले, बाक़ी का बि शइ हासिल न थी धंधे में। इहे पेट जो गुज़ारा कमाईंदासीं कोई खाईंदासीं, जे न तमाना का जी नाज़रीन, हितां जे मज़दूरनि जा बि तव्हां वीचार ॿुधा ऐं हिते जे कारखाने जो जेको मालिक आहे उन जा बि तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हीअ जेका अजरक आहे, सिंध जी जेका सकाफ़त आहे, त हिन में काफ़ी घणो ख़र्च बि जेको आहे सो अचे थो। हीअ जेको कपिड़ो हूंदो आहे जेको काटन में थो अचे ऐं उन खां पोइ उनखे वरी पचायो वेंदो आहे, इनखे रंग इस्तेमालु कयो वेंदो आहे। ऐं जेको हींअर जेको हिन जो चवणु आहे त जेको रंग असांखे इंडिया मां ईंदो उहो सुठो जेको रंग ईंदो उहो हींअर जेको असांखे न पियो मिले। ऐं हिन जा जेके आहिनि अजरक जा ख़र्चा जाम आहिनि। अजरक जी जेका क़ीमत आहे 1500 रुपए खां वठी 3000 रुपए ताईं आहे। ऐं जेको हिननि जो जेको ख़र्चु आहे उहो चवंदा असांजो ज़्यादा ख़र्चु आहे। ऐं हितां जा जेके मज़दूर आहिनि उहे चवंदा त सुबुह जो 5 बजे खां वठी शाम जो 5 बजे हिते जेको कमु था करियूं, तक़रीबन असांखे 300 या 400 रुपया ॾियारी बचंदी आहे। ऐं हितां जो जेको मालिक आहे उनजो इहो ई चयो आहे त असांजी अजरक अॻियां जेका वञी करे उहो पंहिंजी क़ीमतुनि जी एतिरी नथी लॻे जेको असां पंहिंजो ई गुज़रान करे सघूं। असां सिंध सकावत खां मुतालबो कयो आहे त हीअ सिंध जी जेका अजरक आहे हिन खे कुझु मुआवज़ो वधायो वञे त जीअं हिते जा ख़र्चा ऐं कारखाने जा ख़र्चा, हिते मज़दूरनि जा जेके ख़र्चा आहिनि जेके असां पूरा करे सघूं। कैमरामैन अब्दुल अईद शौक़ सां गॾु निसार अहमद शौक़, अवामी न्यूज़ खैबर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।